शिव महादेव ऐं महाशिवरात्रि जो शुभ ॾिणु। हिंदू अक़ीदे मूजिबि शिव देवता त्रिमूर्ति जो हिसो आहे। हिंदुस्तान में शिव जी पूॼा लॻभॻि 300 साल क़बल मसीह में मिले थी। आम तौर ते उनजी पूॼा लंगम या लंग जी सूरत में थिए थो। शिव जे मथे में नाग ऐं ॻिची में खोपड़ियुनि जी हार जी मौजूदगी संदसि तशदुद वारी सिफ़त खे ज़ाहिर कनि था। शिव जो एक ख़ासि काइनाती रक़्स टांडवा पुणा सॾिबो आहे। इन कथाउनि मूजिबि शिव देवता कावड़ में अची जॾहिं टांडवा रक़्स करे थो त समूरे वायुमंडल में थरथलो मची वञे थो ऐं खेसि शांति करण लाइ देवताउनि खे तरक़ियूं सोचणियूं पवनि थियूं। शिव जा केतिरा ई नाला पुण आहिनि, जिन में महादेव, महेश्वर, शंकर, शंभो, महाकाल ऐं भोलेनाथ शामिल आहिनि। शिव जो रंग अछो, ॻिची नीरी या कारी हूंदी आहे। हिन जूं 5 मुंडियूं, 4 ॿाहूं ऐं 3 अखियूं आहिनि। शिव जे निराड़ ते मौजूदु 3 अख संदसि गैर मामूली ॾाप ऐं उनजी अज़ीम ताक़त जी नुमाइंदगी करे थी, जेका संदसि अंदर में मौजूदु आहे। शिव जो ठिकाणो हिमालय सिलसिलो कैलाश पर्वत आहे। शिव जो मक़ाम ऊंचो आहे। शिव देवता तमामु क़दीम आहे। हिंदुनि जे अक़ीदे मूजिबि शिव 3 मुखी देवताउनि, नंबर 1 ब्रह्मा पैदा कंदड़, नंबर 2 विष्णु हिफ़ाज़त कंदड़ ऐं नंबर 3 शिव देवता मारींदड़ या नास कंदड़ आहे। हिकु भेरे काम देवता जॾहिं शिव जी पूॼा में रुखनो विधो त शिव कावड़ में अची पंहिंजी 3 अख खोले काम देवता शिव जी 3 अख मां निकिरंदड़ बाह में शायदि सड़ी रख थी वञे हा, पर खेसि शिव जी ज़ाल पार्वती बचाए वरितो। शिव जो कमु हूं त तबाही करणु आहे, पर खेसि अक्सर पुरसुकून ऐं मुरकुंदे ॾेखारियो वञे थो। खेसि तकलीफ़ जो सरचश्मो पिणु सम्झो वञे थो। उहो ई सबबु आहे जो साणुसि मनसूब लिंग पूॼा कई वञे थी। शिव जे पूॼाइण पारां हर साल महाशिवरात्रि जो ॾिणु मल्हायो वञे थो, जंहिंमें शिवलिंग खे पाणी, खीर या माखी सां धोई पूॼा पाठ पिणु कयो वञे थो। पार्वती शिव जी पत्नी या ज़ाल आहे। पार्वती शिव देवता जी शक्ति आहे। हुनजी पूॼा जी शुरूआति हिमालय जबल खां शुरू थिए थी ऐं सॼी दुनिया में रहंदड़ हिंदुनि में पुॼी वञे थी। शिव सां मनसूब केतिरियूं ई दिलचस्प ॾंद कथाऊं पढ़ण वटां पिणु मिलनि थियूं। शिव खे नीलकंठ यानी नीरे गले वारो बि सॾियो वञे थो। शिव जे अक्सर पूॼाइण जो ख़्यालु आहे त शिव, महादेव ऐं संदसि घरवारी पार्वती अॼु बि हिमालय जबल जे कैलाश पहाड़ियुनि में रहनि था। मुख़्तलिफ़ रिवायतुनि में हिन राति यानी शिवरात्रि जा मुख़्तलिफ़ किस्सा मशहूरु आहिनि। सभ खां अवल चयो वञे थो त भॻवान शिवा जो ज़हूर सेविस्तान या शेविस्तान में थियो, जेको अॼु सिंध जो सेवण शहर आहे। के त इहा बि ॾंद कथा पेश कनि था त अॼु जी राति भॻवान शिवा पंहिंजे मौज में अची पंहिंजे लंगम जे भरपूर ताक़त सां पार्वती सां मेलाप कयो। उन लाइ मशहूरु आहे त वैलेंटाइन डे त ॿार मल्हाईंदा आहिनि, जॾहिं जवान मुड़ुस ऐं औरतूं शिवरात्रि मल्हाईंदियूं आहिनि। हिन ॾियारे यानी महाशिवरात्रि खे हिंदुअज़म में ख़ासि हैसियत हासिलु आहे। अॼु जी राति यानी महाशिवरात्रि जी राति खे अक्सर हिंदू इबादत करे, योगा करे मल्हाईंदा आहिनि त जीअं अंदर जे ऐं ॿाहिरि जे शैतान या बदी खे मिटाइण जी ताक़त हासिलु करे सघिजे। सभिनी दोस्तनि खे ख़ुशी जी वॾी राति यानी महाशिवरात्रि मुबारक हुजे।